सिंध तेल गैस सां मालामाल टिनि देश कंपनियुनि जे जोही हिन वक़्तु शदीद गर्मी में करबला जो मंज़र पेश करे रहियो आहे। अवाम खे तेल गैस कंपनियुनि उन जे बोनस फंड सोशल फलाही फंड जी भींग कंदड़ अवाम सां तरह तरह जी चिठियूं कंदड़ असेंबली मेंबर ऐं उन जा सहूलियतकार जंहिंमें खेनि शहर जा NGO अॻवान साफ़ी सोशल वर्कर पिणु भाॻे भाई वारा आहिनि, जंहिं सबबि सूबाई वफ़ाक़ी ज़िले बजट ते बोगस स्कीमुनि तां नाले हड़प करण ऐं पुराणो तजुर्बो आहे। पर खेनि तेल गैस कंपनी जे 18 सालनि खां अरबें रुपया ज़िले जा कामोरा असेंबली मेंबर हड़प करे वञनि था, जंहिं सबबि वाटर सप्लाई ऐं सोलर पाणी स्कीमूं बि वॾनि खे ॾिनियूं वयूं, जेके बनू आबाद कनि था ऐं रिकॉर्ड में ॻोठनि जा नाले सरकारी कंपनियुनि जा फंड पर सरज़मीन ते वॾेरनि हवाले स्कीमुनि जीअं उहे अवाम खे पंहिंजो पाणी न ॾियण दादू ज़िले में रहूं था। ही तारीख़ी ज़िलो आहे जिते हुक्मरान असेंबली मेंबर आया पर PP जे असेंबली मेंबर अरबें रुपया मिलण बावजूद का बि सहूलियत न ॾिनी, पर कॾहिं ज़रे पाणी बि बंदि न कयो, कॾहिं पीअण जो पाणी। मगर हिन वक़्त जे असेंबली मेंबरनि हुकूमत जोही जो ज़रिए ऐं पीअण लाइ ॿई बंदि करायो आहे, जंहिं सबबि अवाम पीअण जे पाणी ऐं साफ़ पाणी लाइ परेशान आहे।